दुनिया में जंहिं बि शइ खे ज़िंदगी मिलंदी आहे उन जे लाइ हिकिड़ो उसूल आहे त जिस्म ऐं रूह ॿई गॾु हूंदा। जिस्म ऐं रूह ॿई गॾु हूंदा त ज़िंदगी मिलंदी। जिस्म ऐं रूह जी जंहिं ॾींहुं संगत टुटी उन ॾींहुं ज़िंदगी ख़तमु, उन ॾींहुं मौत आहे। छो त दुनिया में रहण जे लाइ ज़रूरी आहे त जिस्म रूह जी संगत हुजे। जिस्म खे दुनिया में हलण जे लाइ बिजली जे करंट जी ज़रूरत आहे। रूह खे दुनिया में रहण जे लाइ घर जी ज़रूरत आहे त रूह खे को ठिकाणो मिले। जॾहिं जिस्म ऐं रूह पाण में मिलंदा आहिनि तॾहिं ज़िंदगी मिलंदी आहे। जिस्म रूह अलॻि थिया ज़िंदगी ख़तमु आहे। अल्लाह साईं क़ुरान में फरमायो त मुस्लमानो, तव्हां मुस्लमान जी ज़िंदगी क़ुरान आहे। तव्हां चाहियो था त दुनिया जे तख़्त ते ज़िंदा रहूं, तव्हांजो रूह अल्लाह जो क़ुरान आहे। जेकॾहिं तव्हां वटि अल्लाह जो क़ुरान हूंदो त दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा हूंदा। जेकॾहिं अल्लाह जो क़ुरान तव्हां वटि न हूंदो तव्हां दुनिया जे तख़्ते ते हलंदा फिरंदा हूंदा, पर हक़ीक़त में तव्हां मुर्दा हूंदा। तव्हांजी ज़िंदगी अल्लाह जे क़ुरान ऐं सुहिणे नबी जे फ़रमान सां वाबस्ता आहे। तव्हांजी ज़िंदगी अल्लाह जे क़ुरान सां वाबस्ता आहे। क़ुरान आहे त ज़िंदा, वरना तव्हां मुर्दा आहियो। उहो वक़्तु हो जॾहिं असां मुस्लमान वटि क़ुरान हो, असां ग़रीब मिसकिन हुआसीं। अल्लाह जो क़ुरान हो, असां दुनिया जे ज़िंदा क़ौम हुआसीं। अॼु असां मुस्लमान नाले जा मुस्लमान आहियूं, पर क़ुरान असां खां वियो। अॼु दुनिया जे तख़्ते ते असांजी हैसियत मुर्दा जी आहे। मुर्दो जेकॾहिं आहे त जल्दी उनखे कढण जी कोशिशि कंदा। मुर्दे खे घर में रखणु बेवकूफ़ जो कमु आहे। मुर्दे खे घर में रखंदा त इहो धप कंदो। मुर्दे खे रखणु मुनासिब कोन्हे को, उनखे जयो वेंदो। अल्लाह जो क़ुरान असां वटि असीं ज़िंदा हूंदासीं। अॼु क़ुरान ख़ुदा वटि कोन्हे, असीं मुर्दा क़ौम आहियूं। मुर्दे खे घर मां कढ। असांजी बि दुनिया में पंहिंजे मुल्क जे बावजूदि असीं मुसाफ़िर आहियूं। मुल्क में हुजण जे बावजूदि असीं दर बदर आहियूं। पंहिंजे मुल्क में हुजण जे बावजूदि असांजी महिनत ते जेका सारी लहे थी, हर मण ते 4 किलो वाणिया खाईंदा आहिनि। इहो कणतो आहे। तव्हांजी आबादी महिनत तव्हांजी आख़िर सां एॾो ज़ुल्म छो पियो थिए? मुस्लमान क़ुरान मां तव्हां हथ कढिया आहिनि। तव्हां दुनिया जे तख़्ते ते मुर्दा आहियो। चाहियो था त दुनिया जे तख़्ते ते असीं ज़िंदा हुजूं त अल्लाह जे क़ुरान खे चंबड़ो। अल्लाह जे क़ुरान मां हथ कढंदा त दुनिया में दर बदर थींदा। अॻे ज़माने जे अंदरि मुस्लमान वीचारा ग़रीब मिसकिन हुआ, पर अल्लाह जो क़ुरान हो, दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा हुआ। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ फरमाए थो, ऐं मैदान बदर में बीठो हुउसि। मुंहिंजे पासे में 2 मासूम बच्चा बीठा आहिनि। हिकु जो नालो मुअव्वज़ आहे, ॿिए जो नालो मुआज़ आहे। मुंहिंजी दिलि में आयो, अॼु जेकॾहिं मुंहिंजे पासे में के पहलवान हुजनि हा ऐं उनजो सहारो वठी दुनिया जे काफ़िरनि खे ॾींहं जा तारा ॾेखारियां। अफ़सोस मुंहिंजे पासे में मासूम बच्चा बीठा आहिनि। छा आउं दुनिया कुफर सां विढ़ंदुसि? तेसि ताईं चई, मूंखां हिकिड़े छोकिरे पुछो, रहमान अबू जहल कहिड़ो आहे? मूं उनखां पुछो, पुटु तुंहिंजो अबू जहल सां कहिड़ो कमु? अबू जहल त लठ सरदार आहे, उहो केतिरनि माण्हुनि सां मुक़ाबला कंदो। तूं मासूम तो पुछा करीं? चई, चाचा इहो मूंखे न ॿुधाए त अबू जहल कहिड़ो पहलवान आहे। इहो ॿुधाए त अबू जहल कहिड़ो आहे। छो तोखे चयो त अबू जहल नबी जो गुस्ताख़ ऐं बेअदब आहे। मूं बि अम्मा सां वाइदो कयो, अम्मा मूंखे तेसि ताईं थञ माफ़ न कजांइ जेसि ताईं अबू जहल खे आउं क़तल न करियां। हज़रत अब्दुर्रहमान तो उन छोकिरे मूंसां ॻाल्हाए दंग कयो। तेसि पासे वञी मूंखां छोकिरो पुछो, चाचा अब्दुर्रहमान अबू जहल कहिड़ो आहे? मूं ॿिन्ही खे गॾु करे इशारो कयुमि, इहो अबू जहल आहे जेको काफ़िरनि जूं सफ़ूं सुधियूं पियो करे। हज़रत अब्दुर्रहमान फरमाए थो, 2 मासूम बच्चा अबू जहल जे मथां ईअं तेज़ी सां भॻा जी बाज़ तितर जे पोयां लॻंदो आहे। देरी कोन का, ॿिन्ही मासूम बच्चनि अबू जहल खे घोड़े तां किराए विधो। अबू जहल खे घोड़े सॾु कयूं हज़रत अब्दुल्ला बिन मसूद खे। चयूं, चाचा अब्दुल्ला, अबू जहल खे दसियो असांजे कुएं तूं अची। उहो वक़्तु हो जॾहिं तव्हां ग़रीब मिसकिन हुआ। तव्हांजे मासूम बच्चनि में कुवत हुई, एतिरी ताक़त हुई। सबबु छा हो त तव्हां वटि अल्लाह जो क़ुरान हो। अल्लाह तव्हां दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा क़ौम हुआ। हज़रत ज़ुबैर बिन अवाम अल्लाह जे रसूल जी कचहरी में वेठो, मुंहं जो रंग ॻाढ़ो, 12 सालनि जो ज़ुबैर नालो अथसि। अल्लाह जे रसूल में ज़ुबैर ख़ैर आहे।
में ज़ुबैर ख़ैर आहे अॼु मोह जो रंग बदे चेसि मूं हींअर ॻाल्हि ॿुधी तव्हां सां काफ़िर ऐं तलवार घणा खणी तव्हांजे पला तो आहियां पाण फरमे ज़ुबैर आउं तो सलामत वेठो मुंहिंजो कंहिं नालो कोन वरितो आहे तर हज़रत ज़ुबैर शुक्र आहे तव्हां सलामत आहियो पोइ मुंहिंजे ज़ुबैर जेकॾहिं वाक़ई मूंखे काफ़िर क़तल त पोइ तूं छा करीं हा जेको मासूम बचे ज़ुबैर जे ज़बान तां जेके लफ़्ज़ निकिरनि था मुंहिंजे पाणी सां लिखण जहिड़ा अखर हुआ छा थो चो चवे चईंसि जेकॾहिं तव्हां सां काफ़िर विढ़ हिन तलवार सां ऐं काफ़िरनि खे माउ जी थञ यादि ॾियारे छॾियां हिन तलवार सां के ॾींहं जा तारा ॾेखारिया रुक जा चंड मजबूर करिया तॾहिं मुंहिंजो साईं एतिरो ख़ुशि थिया पाण थोरी देरि लाइ कंध हेठि कयूं कंध हेठि करे तंहिंखां पोइ पाण ज़ुबैर सतें आसमान खां जिब्राइल आयो आहे मुहम्मद जे क़दमनि में वेही चवे थो ऐं अल्लाह वसलम हिन छोकिरे खे अल्लाह जा सलाम आसमान तां पिया आसमान तां 12 सालनि जे ॿार मुसलो क़ुरान हो आसमान तां तुंहिंजा सलाम ईंदा पाण फरमे ज़ुबैर पंहिंजी चादर लाइ हज़रत ज़ुबैर खे इनाम ॾिनो ऐं ज़ुबैर क़यामत ताईं जेको माण्हू तलवार खणी जिहाद कंदो उन मुजाहिद खे जिहाद जो सवाब मिलंदो पर एतिरो सवाब तुंहिंजे लिखियो वेंदो जॾहिं अल्लाह सां वठो तॾहिं दुनिया जे तख़्त ते ज़िंदा कम शुक्र करियो तव्हांजे इलाइक़नि में मदरसा ॼार विछी पई आहे हिननि बुज़ुर्गनि जूं तव्हां वटि आहिनि एतिरा तव्हांजे इलाइक़नि में मदरसा आहिनि करियो अल्लाह सां इहो तव्हां खां कमु पियो वठे साईं अब्दुर्रहमान जी पोज़ीशन जेका इन पोज़ीशन में बि एॾो जलसो एॾो इदारो हलाए पियो इहो शुक्र करियो 100 रुपया चंदो ॾेई मदरसे वारनि जे मथां कंदा वञो त मूं साईं खे अन्न ॾिनो आहे साईं खे कणिक ॾिनी आहे 50 रुपए जो चंदो 50 रुपए जा मेहणा बि गॾाए ॾींदा आहियूं हिकु बोरी मेहणनि ऐं ताननि जी बसी गॾु ॾींदा आहियूं शुक्र करियो जो अल्लाह इहो तव्हां खां कमु पियो वठे मुंहिंजे साईं फरमायो कंहिं ॻोठ जे मथां अल्लाह अचण वारो हूंदो आहे अनक़रीब अल्लाह जो अतो उन ॻोठ जे मथां ख़ुदा जो अज़ाब तयारी कंदो आहे उन ॻोठ जो मासूम बचे में क़ुरान ऐं क़ाइदो खणी टहकंदड़ पेरे उघाड़ो उस्ताद वटि पढ़ण जे लाइ ईंदो आहे क़ाइदो खोले बिस्मिल्लाह करे जॾहिं पढ़ण आहे तॾहिं मुंहिंजे साईं फरमायो ओ उन मासूम बचे जी बिस्मिल्लाह जे सदके पूछ जे मथां अल्लाह से 40 साल ताईं अज़ाब माफ़ करे छॾींदो आहे न त असांजा लक्षण आहिनि दुनिया जे तख़्ते ते रहण जा असांजो 1 मिंट बि रहण जा लाइक़ कोन आहियूं शुक्र करियो असांजे इलाइक़नि में हीउ क़ुरान पढ़िजे पियो ही इदारा ही मदरसा क़ाइम आहिनि जेके तव्हांजा बच्चा मदरसनि में पढ़नि था उनखे चवां थो तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजो तालुक रोज़े रसूल सां क़ाइम आहे जेके बच्चा कॉलेजनि में पढ़नि था उनखे चवां थो तव्हांजो तालुक अमेरिका बर्तानिया यूरोप सां आहे जेको तव्हांजो बच्चो प्राइमरी में पढ़े थो इन मास्तर खां पोइ जो तूं किथे पढ़ियो आहीं उहो पंहिंजे हाई स्कूल वारे जो तालुक कॉलेज वारे सां कॉलेज वारे जो तालुक यूनिवर्सिटी सां यूनिवर्सिटी जो तालुक या अमेरिका सां या बर्तानिया सां या अंग्रेज या यहूदियुनि जे मुल्कनि सां उनजो तालुक आहे जेको स्कूल में पढ़े थो इन जो तालुक अमेरिका सां क़ाइम थिए थो जेके तव्हांजा बच्चा हिन मदरसनि में पढ़िया इहे शागिर्द साईं अब्दुर्रहमान साईं मीरक या ॿियनि जा शागिर्द 80 शागिर्द साईं कासमी साहब मौला यूसुफ बिनोरी वटि पढ़ियो मौला यूसुफ बिनोरी अनवर शाह कश्मीरी वटि पढ़ियो अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद वटि पढ़ियो हज़रत शेखुल हिंद मौला कासिम नानोती वटि पढ़ियो मौला कासिम नानोती शाह इसहाक वटि पढ़ियो शाह इसहाक शाह अब्दुल गनी वटि पढ़ियो शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अजीज वटि पढ़ियो शाह अब्दुल अजीज शाह वलीउल्लाह वटि पढ़ियो शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी वटि पढ़ियो शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद वटि पढ़ियो अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सबी वटि पढ़ियो शेख रबी बिन सबी शेख हुसामुद्दीन वटि पढ़ियो शेख हुसामुद्दीन इमाम अबू ईसा तिरमिज़ी वटि पढ़ियो इमाम अबू ईसा तिरमिज़ी हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक वटि पढ़ियो हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह वटि पढ़ियो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हज़रत हमाद वटि पढ़ियो हज़रत अनस बिन मालिक वटि पढ़ियो हज़रत अनस बिन मालिक हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जो शागिर्द हज़रत अब्दुल्लाह बिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द जेको बच्चो हिते पढ़े थो उनजो तालुक रोज़े रसूल सां क़ाइम आहे जेको बच्चो कॉलेजनि में पढ़े थो उनजो तालुक बर्तानिया सां आहे क़यामत में रड़ियूं न कजो असांखे कोन ॿुधायो मुस्लमानो पंहिंजनि बच्चनि खे चाहियो था त अल्लाह जो अज़ाब मथां खां टरे चाहियो था त रब असांजे मथां रहम वारा फ़ैसिला करे ख़ुदा जे वास्ते पंहिंजनि बच्चनि खे एतिरो पढ़ायो एतिरो उनखे सेखारियो कम अज़ कम बच्चनि खे हिलाल हराम जाइज़ नाजाइज़ गरीब जायज नाजायज सही गलत जी खबर पइजी वञे माउ जे मथां एतिरो फर्ज़ आहे जो पंहिंजे बच्चनि खे एतिरो सबक पढ़ाइनि अब इन ॻाल्हि ते अमल कंदा
कोशिश करो त पंहिंजनि बच्चनि खे हिननि मदरसनि जो कान हले। अल्लाह शायद ख़बर असांखे कोन पवंदी आहे। असांजे मातली जो मदरसो कासमी साहब हुआ, असांखे फिक्र ई कोन को। हाणे असांखे ख़बर पई आहे त कीअं था इदारा हलनि। यकीन करियो अल्लाह हिकिड़े माण्हू जी महिनत वठंदो आहे, हिकिड़ो माण्हू महिनत कंदो आहे, पर अल्लाह से उन इदारनि खे हलाईंदो आहे। ख़ुदा जो निज़ाम आहे, असांखे सम्झ में कोन ईंदो आहे। असांजे सिजाल खां परियां जाती शहर आहे। जाती शहर में हिकिड़ो प्लाट पियो आहे, चङो ख़ासो प्लाट हो, तक़रीबन हिन पिंडाल जे अधु जेतिरो। दोस्तनि मूंखे ॾेखारियो प्लाट, चईसीं मदरसे जो प्लाट हुजे। मदरसे जो प्लाट ख़ाली पियो ऐं उन ख़ाली प्लाट ते गॾा गारियुनि वारा अची बीहंदा हुआ। गॾा गारियुनि वारा अची बीहंदा। असां हिकिड़ी गॾा गारियुनि खे चयो बाबा प्लाट ख़ाली करियो, हाणे असीं हिते मदरसो था ठाहियूं। चए पोइ मुला असां माना बेरोज़गार थियूं, पोइ असीं केॾां वञूं, पोइ असांजा बच्चा बुख मरनि। अबा देरी कोन कई, गॾा गारियुनि ठोके रोड कयो बंदि। रोड बंदि कयो, जाती शहर जे विच चौक ते रोड बंदि करे गॾा गारियूं बीहारे छॾियूं। गॾनि जी हींग पवे, रोड बंदि। अबा ॻाल्हि छा आहे? मुलनि ते असांजे घर में जंहिंजो दांगी ते बि नालो कोन्हे, उहो बि मुलनि खे गारियूं ॾींदो आहे। हा मुला मुर्दाबाद के जिंदाबाद। वठो वठो जे शहर जी पुलिस उनके मिनतू मेड़ू कोई बाबा मौलवी जो प्लाट है, मुला छॾींदा कोन। शहर जो प्लाट है, वो समुंड जो प्लाट कोन को, शहर जो प्लाट है, मुला छॾींदा कोन। मुला वठंदा। चिपो इन माना असीं बेरोज़गार थियूं, असांजा बच्चा बुख मरनि। ची बुख मरण या परियां समुंड वेझो ओॾे वञी ॿुॾी मरनि, उहो तव्हांजी मर्ज़ी, पर शहर जो प्लाट त केरु छॾींदो? शहर जो बंदि करे छॾियूं। मदरसे जा तालिबनि ॾिठो, उस्तादनि ॾिठो, त हाणे छा करियूं? मौलवियुनि जे ख़िलाफ़ वठो वठ। उन्हनि क़ुर शरीफ़ खणी तालिबनि खे चयो, हा महिरबानी करे ॿियो कुझु कोन थो, वेही यासीन पढ़ो। मदरसे जा तालिब वेही यासीन पढ़णु शुरू करे छॾियूं। यासीन यासीन तव्हांखे छा था सम्झो? उहो आसमान खे पट ते किराए वेझे गॾा गारियुनि वारा मुलनि खे छा कंदा पुट? वठी करे यासीन खे भेरा ॾिना। अञा अधु कलाक मस गुज़रियो, तेसि ताईं हिकिड़े घटी मञा माई चारी बीमार हुजे, सफ़ा हालत ख़राब हुजे, डिलीवरी खे खयो पिया अचनि, त माई खे अस्पताल पहुचायूं। गॾा गारियुनि चयो महिरबानी करो रस्तो छॾियो, असीं पंहिंजे ॿार वठी अस्पताल न न असीं रोड कोन खोलींदासीं, छा बि थी पवे। अबा गॾा गारियुनि वारनि खे, गॾा गाड़ी वारनि खे एतिरी सम्झ सोच हूंदी। गॾाइण सां ज़िंदगी आहे। मौला फज़लुर रहमान जहिड़ा त दाना कोन हूंदा। अगर गॾा गाड़ी वारा आहिनि, उनखे ओतिरी सम्झ सोच, असीं कोन रोड खोलींदासीं, छा बि थी पवे। भले हिते लाश किरण, पर रोड कोन खोलींदासीं। हू चारा गलियुनि घटियुनि मां गेले गेले चारी माई खे पहुचायूं, पर माई अस्पताल पहुचण खां पहिरीं गुज़ारे वेली। माई गुज़ारे ऐं गॾा उन्हनि बि देरि कोन कई, लाश खणी अची थाणे ते रखियो, जल्दी FIR कटियो गॾा गाड़ी वारनि ते, माई मारी आहे। होॾा मुला वेॾा यासीन पढ़नि, यासीन पिता कढी छॾी थी। तव्हां त मुलनि सां मुक़ाबिलो करियो। होॾा अबा पुलिस वारियूं मिनतूं वेठे कयूं न, महिरबानी करियो रस्तो खोलियो, छॾियो, झोली पे झलियो, वठी करे मिनतूं बेड़ो कोन मञियो। पुलिस वारनि बि बिना बिस्मिल्लाह जे FIR कटणु शुरू कई। FIR कटे सिजात लाॾियूं जी पुलिस, चोहर जमाली पुलिस घुराए अची गॾा गाड़ी ते अची वठियो करे मां ते गाॾियो ठका खणे गॾा गाड़ी कर। शहर जा माण्हू अञा हयाती ॿुधाइनि था, ॾींहंनि ते हिकु बि गॾा गाड़ी वारो शहर में कोन हो। 10 ॾींहंनि ते सॼो शहर ख़ाली, दुकानदार परेशान, मरी वियासीं, गॾा गाड़ियुनि वारा कोन को, केॾां वञोसीं, केरु सामान खणे। पोइ उहे ॿुधाइनि था असांखे जिते गॾा गाड़ी वारो घुरिजे ही झोली झले। मुला ख़ुदा जो वास्तो तो, असां त यासीन न पढ़ो, 10 ॾींहं ते घर में वेठा खाओसीं। ख़ुदा जो वास्तो तो, हा तूं संभाली तिन सभिनि खे, आऊं बि बानो तो संदो, जहिड़ो तेड़ो आहियां तब तो संदो गोलो, तो ते बारी बार केड़ो, लख बंदन मां हिकु बंदो, तुंहिंजे बाननि साण बाजू केर ॿियो कादर कंदो, पाण पंहिंजा तूं न पारी केर पारे पार तूं न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो ॾातार तूं। ही निज़ाम मथे आसमान वारो तो हलाए, ज़मीन वारनि खां ज़ोर अथव। ओ जेके 5 घर जा भाती आहिनि, नंढा वॾा था कमाइनि, उनखां पुछ त तुंहिंजो घर जो कीअं जहान पियो हले। हिननि मौलवियुनि खां पुछ, 150 मुला पिया खाइनि। हा शहर जा सेठियूं कोन था कनि, मुला पिया खाइनि। हा चवंदा आहिनि बुखायल मुला बि, ओ ढायल मुला बि बुखायल में जेतिरो खाए। 150 मुला की पिया कनि। साईं अब्दुर्रहमान खां पुछो, मुंहिंजो बाजारो धणी तूं, आऊं बि बानो तो संदो, उमिरि सारी आसरे में आस्तानो तो संदो, आबरू तोखां अता थियो आबदानो तो संदो, कंहिंखे न खुटंदो को खज़ानो तो संदो, लाग घुरंदे ॿिया लिकनि लायो अची ललकार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं।
तो सिवा दातारिया दातार तुझी दात ते लात तुझे लुत्फ जी नित लत लगाएम लात ते ना है जारी रे जरो को जोर तुझी जात ते कम कमीने जा किना कर करम तू कम जात ते तू न कंदे केर कंदो कर करम कलतार तू न दींदो देह जो गज गज भेरो जो देह जो यार यार हेक तू ब्या ज़िबानी यार 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 अब हेक तू ब्या ज़िबानी यार यार सब इजी लोड जा आसरे यार यार अब हेक तू ब्या ज़िबानी यार यार बार बारी ब्या न खंदा आजमाइम बार बार दोस्त छा हथ पैर सिर धर धूड़ में सब धार धार कबर कारू भार भर मुंजो कंबे तो वार वार तू न सारी केर सारे सीर में लासार तू न दींदे केर दींदो देह जो गजी जो देह जो सबीर कर खड़ा मैं एकदम कला करना तक तेरे ख्याल में सिजाल जो है मैं इमें छोड़ सा जाना जिक्र जाती ज़ौक़ वारो फिक्र फैज़ अंदोज़ दे शुक्र वारो साज़ साइम सबिर वारो सोज़ दे दर लंघी आयो लंघो ते लाल दे फेरोज़ दे तुझी रोज़ी धार रोज़ो रोज़ नौ नौ रोज़ दे ॾींहुं सुखियो ॾींहुं का ॾुखियो न ॾींहुं ॾेखार तू न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो हाँ ये फैसला आसमान ते थींदा आहिनि मदरसनि जी ख़िदमत करे मदरसनि ते थोरो न करियो जो अल्लाह तव्हां खां इहो कमु पियो वठे जेकॾहिं इहो न कंदा त पोइ वरी शादियुनि ते ख़र्च कंदा ॻाइणनि ते तपेदारनि ते पुलिस ते ख़र्च थींदो उहो हिन पासे ख़र्च कंदा रब सभिनि मुसीबतनि खां तव्हांखे बचाए छॾींदो जेके जुमला चयमि अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह से क़बूल फरमाए पांचे मां छिक छिका लॻी पिया